पाकिस्तान में 22 साल अॻु बिजली जे बिल में पीटीवी जी फ़ी पॉलिसी लागू कई वई हुई, जंहिंजी शुरूआत में उहा फ़ी रुगो 25 रुपया हुआ। बाद में उनखे वधाए 100 रुपया कयो वियो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त मस्जिदुनि ऐं ॿियुनि इबादतगाहुनि जे बिलनि में बि पीटीवी जी फ़ी वरिती वञे थी। ब्रिटिश इंडिया में 1933 में वायरलेस टेलीग्राफ एक्ट लागू थियो हो, जंहिं तहत सभिनी वायरलेस शयुनि लाइ लाइसेंस लाज़मी करार ॾिनो वियो हो। 1964 में जॾहिं पाकिस्तान में टीवी आम थी त हुकूमत अंग्रेज़नि जे दौर जे कानून तहत पाकिस्तान में टीवी लाइ लाइसेंस जो शर्त रखी छॾियो। इन लाइसेंस लाइ सालियानी फ़ी वरिती वेंदी हुई ऐं लाइसेंस न वठण वारनि जा एंटीना ऐं टीवी ज़ब्त कया वेंदा हुआ। पर 1998 खां पोइ नई पॉलिसी ठाही वई, जंहिंमें लाइसेंस जो निज़ाम ख़त्म करे बिजलीअ जे बिल में पीटीवी जी फ़ी लागू कई वई। नए कानून मूजिबि वायरलेस यानी एंटीना ज़रिए पीटीवी ॾिसण वारा ई टीवी फ़ी अदा करण जा पाबंद आहिनि। पर अॼुकल्ह एंटीना जो दौरु ख़त्म थी वियो आहे ऐं माण्हू केबल या इंटरनेट ज़रिए टीवी ॾिसनि था ऐं केबल जो बिल बि अदा कयो पियो वञे, पर उन जे बावजूदि 100 रुपया फ़ी अदा करणी पवे थी। अवाम खां हर महीने बिजली जे बिल में टीवी फ़ी जे नाले ते उगाड़ी कई पई वञे। शहरी बि ख़ामोशीअ सां टीवी जी फ़ी हर महीने बिजली जे बिल में अदा कनि था। पर जेकॾहिं तव्हां केबल या इंटरनेट ज़रिए टीवी ॾिसंदा आहियो त हाणे तव्हांखे टीवी जी फ़ी बिल में अदा करण जी ज़रूरत नाहे। टेलीग्राफ एक्ट जे सेक्शन 4 मूजिबि को बि माण्हू इलेक्ट्रिक कंपनी जी ऑफिस में वञी टीवी फ़ी खे ख़त्म कराए सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk